अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यौम तशहदु अलैहिम अल्सिनतुहुम क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम खैरुकुम लि अहली अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे क़यामत जे ॾींहुं इंसान जा 8 गवाह हूंदा। अल्लाह तबारक व तआला इंसान खे वॾियूं नेमतूं अता फ़रमायूं आहिनि। उहे नेमतूं न हुजनि त इंसान माज़ूर हुजे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला ज़बान न ॾिए त माण्हू गूंगो हुजे, अखियूं न ॾिए त माण्हू अंधो हुजे, समाअत न ॾिए त माण्हू ॿोड़ो हुजे, हथ ऐं पेर न ॾिए त माण्हू लूलो ऐं लंगड़ो हुजे। ये अल्लाह तबारक व तआला जूं वॾियूं नेमतूं आहिनि। कॾहिं नाबीने खां पुछो, जे माउ सां तूं मोहबत करीं थो, उनखे ॾिसी त नथो सघीं, तुंहिंजे दिलि तां छा थी गुज़रे पई? कॾहिं लूले माण्हू खे त ॾिसो जंहिंजा 2 हथ न हुजनि, उनखे पुछो तोखे तकलीफ़ थींदी हूंदी त तूं कीअं ख़ारिज खे खणंदो हूंदे? राति जो सुतो पियो हुजे, तुंहिंजे मथां खां जेकॾहिं रली लही वञे त तूं कीअं वापसि मथां विझंदे? तॾहिं ख़बर पवंदी त अल्लाह जी केॾी वॾी नेमत आहे। हथ बि, अखियूं बि, ज़बान बि। पर इंसान नाशुक्रो थी वियो, अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी में थी वियो। जेके अल्लाह सां नेमतूं ॾिनियूं, बजाए हिन जे जो उनजो शुक्रियो अदा करे, पंहिंजे मालिक हक़ीक़ी खे सुञाणे, मालिक हक़ीक़ी जी नाफ़रमानी करणु शुरू करे छॾी। पोइ ॾिसण में इंसान त इंसान आहे, पर अंदर में वो हैवान ऐं जानवर थी चुको आहे। बाज़ार में कई माण्हू हलनि था पिया जेके इंसान नज़र अचनि था असांखे तव्हांखे, पर हक़ीक़त में इंसान न आहिनि, हूंदा जानवर हूंदा आहिनि। अॻे उम्मतुनि जे अंदरि अहिड़ो अज़ाब आयो जो माण्हू ख़िंज़ीर थी विया, बंदर थी विया नफ़रमानियुनि जे करे। लखें करोड़ें दुरूद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हुजनि ऐं उनजे आल जे मथां हुजनि, जो उन साईं जी दुआउनि जी बरकत सां असांजा चेहरा मसख़ न थींदा। ज़ाहिर चेहरो इंसाननि जहिड़ो हूंदो, पर अंदर में इंसान जानवर थी चुको आहे। हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, दर्स ॾींदे फरमाए पियो त हिकिड़ो माण्हू मूंखे रस्ते में मिलियो, अल्लाह वारो, बाज़ार में मिलियो। मूंखां सवाल करे पियो त लाहौरी ॾे ख़बर, इंसान किथे रहंदा? मूं चयोमांसि बाज़ार भरी पई आहे हज़ारे इंसाननि। चवणु लॻो, न इहे हज़ारे इंसान इंसान न आहिनि, मुंहिंजी नज़र सां ॾिसी त इहे इंसान आहिनि, इहे सभु जानवर। फरमाया मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाया, मूं ते हुन तवज्जो विधी, मूं ॾिठो त मूंखे
अल्लाह तबारक व ताला मुझे लाइ कशफ खोलियो उहे माण्हू जेके आहिनि ज़ाहिर में त माण्हू आहे अंदर में जानवर हुया को इंसान नज़र पियो अचे बाक़ी अक्सर माण्हू जानवर जा जानवर हुया तो न अलाह वारे जो त लाहौरी मुंहिंजी नज़र सां ॾिस इंसान कोन्हनि हिते जानवर ई जानवर था रहनि पिया शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जुमो पढ़ाइण जे लाइ दिल्ली जी जामा मस्जिद में ईंदा हुआ रस्ते में माण्हू उनजो इस्तक़बाल कंदा हुआ मुलाक़ात कंदा हुआ मुसाफ़ो कंदा हुआ पर शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह आख़िरी वक़्त में जंहिंमें जुमो पढ़ाइण जे लाइ ईंदा हुआ त मथां कपिड़ो ॾेई करे ईंदा हुआ चेहरो ढके करे ईंदा जेके मुरीदीन हुआ आशिकीन हुआ परेशान थियनि पिया साईं हफ़्ते में हिकु दफ़ो त दीदार कराए था पिया तव्हां दरसो तदरीस में मसरूफ़ हूंदा आहियो हाणे उहो दीदार बि कोन था करायो चेहरो ढके करे अचो था पिया महिरबानी कयो पंहिंजो दीदार त कराईंदा कयो पर हाणे चई न पिया सघनि पोइ हुन ख़ादिम ख़ासि खे चयो तव्हां साईं खे अर्ज़ु कयो त जुमे जे ॾींहुं अचनि नमाज़ ते त पंहिंजो चेहरो खोले करे अचनि ख़ादिम ख़ासि हज़रत मौलाना अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह वटि आयो ऐं चवणु लॻो साईं माण्हू इसरार था कनि पंहिंजे चेहरे तां कपिड़ो हटाए ईंदा कयो शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह कपिड़ो लाथो चादर लाथी ऐं हुन ख़ादिम जे मथां विधईंसि मथां विझी करे फरमाए हाणे ॾिस जॾहिं ॾिठई त माण्हू नथा न पिया नज़र अचनि सभु जा सभु जानवर नज़र पिया अचनि शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह फरमायो ख़ादिम खे मां हिन करे कपिड़ो ॾेई करे पंहिंजो नज़रूं हेठि करे ईंदो आहियां जो मूंखे इंसान नज़र कोन ईंदो रुॻी जानवर नज़र ईंदा बजाए हिन जे जो नाशुक्री न करे शुक्र बजावरी करे अल्लाह जे अॻियां झुके अल्लाह खे राज़ी करे नाराज़ करणु शुरू करे छॾियो इंसान उन जो नतीजो इहो निकितो त इंसान ज़ाहिर में त इंसान आहे पर अंदर में जानवर बणिजी चुको आहे ऐं जेके अल्लाह जा बाना अल्लाह जी इबादत कनि था पिया अल्लाह खे राज़ी कनि था पिया अल्लाह जो शुक्र अदा कनि था पिया अल्लाह उन्हनि ते रहमतूं वसाए थो महिरबानियूं करे थो हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जो इंतिकाल थियो त उनखे जीअं क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो उन क़ब्रिस्तान में ख़ुशबू फैलिजी वई एॾी ख़ुशबू जो सॼे क़ब्रिस्तान में ख़ुशबू फैलिजी वई माण्हू सोच में पइजी विया ख़ुशबू किथां थी अचे जॾहिं तहक़ीक़ कई त हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी जी क़ब्र मां ख़ुशबू पई अचे जॾहिं माण्हू अल्लाह जो फर्मा बरदार थी वेंदो आहे त अल्लाह तबारक व ताला हुन जूं ईअं इज़तूं कराईंदो आहे उनखे अहिड़ो मक़ाम अता फरमाईंदो कंहिं ख़्वाब में ॾिठो मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह खे ऐं हुन सवाल कयोसि त साईं तव्हांजो अॻिते छा मामिलो थियो अहमद अली लाहौरी फरमायो त जीअं मां अल्लाह जी दरबार में हाज़िर थियुसि अल्लाह साईं मूंखां सवाल करणु शुरू कयो अल्लाह साईं फरमायो त अहमद अली तूं रोईंदो छो ऐं घणो हू कसीरुल बुका हर वक़्तु रोईंदो रहंदो हर वक़्तु रोईंदो एॾो अल्लाह जो ख़ौफ़ हिन जे मथां ग़ालिब हो एॾो ग़ालिब हो जो अखियुनि मां ॻोढ़ा मुसलसल वहंदासीं जॾहिं अल्लाह साईं सवाल कयो त अहमद अली एतिरो रोईंदो छो ई हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी हुन ख़्वाब वारे खे ॿुधायो त मां परेशान थी वियुसि अल्लाह साईं मूंखां त हिसाब थो वठे मां अञा डिॼी वियुसि अल्लाह साईं फरमायो अहमद अली लाहौरी डिॼण जी ज़रूरत कोन्हे हिते बि तूं डिॼींदो दुनिया में त डिॼी पियो पर हिते बि डिॼींदो मां अल्लाह फ़ैसिलो करे छॾियो तुंहिंजी बि मग़फ़िरत कयां थो पियो ऐं जे क़ब्रिस्तान में तोखे दफ़न कयो वियो आहे उन क़ब्रिस्तान वारनि सभिनि जी मां मग़फ़िरत करे छॾी तुंहिंजे करे जॾहिं बानो अल्लाह जो फर्मा बरदार बणिजंदो आहे त पोइ अल्लाह ईअं करम नवाज़ियूं उनजे मथां कंदो आहे इन करे तव्हां ऐं असांखे बि घुरिजे त गुनाहनि खां बचूं अल्लाह जो फर्मा बरदार बणिजी वञूं
हर वक़्तु असां सां अल्लाह जा गवाह मौजूदु आहिनि। जॾहिं गुनाह कंदासीं त उहे गवाह क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा। उहो ॾींहुं शर्मंदगी जो ॾींहुं हूंदो पोइ असांजे लाइ। 8 गवाह आहिनि हर इंसान सां गॾु जेके क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा। नंबर 1 अल मकान, ज़मीन। जंहिं ज़मीन ते गुनाह कंदो माण्हू, जंहिं ज़मीन ते नेकी कंदो, इहो टुकड़ो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में गवाही ॾींदो। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमायो यौम इज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहालहा। उन ॾींहुं ज़मीन पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदी। अल्लाह से हुनखे हुकुम कंदो ॻाल्हाए। जंहिं ज़मीन जे टुकड़े ते असां गुनाह कयो हूंदोसीं, उहो ज़मीन जो टुकड़ो ॻाल्हाईंदो अल्लाह हिन मुंहिंजे मथां बीह करे ई गुनाह कयो हो। अल्लाह मुंहिंजे मथां बीह करे गानो ॻायो हो। अल्लाह मुंहिंजे मथां बीह करे चोरी कई हुई। अल्लाह मुंहिंजे मथां बीह करे ग़ीबत कई हुई। अल्लाह मुंहिंजे मथां बीह करे फलाणो फलाणो गुनाह कयो हुई। अल्लाह तबारक व तआला हुनखे चवंदो ॻाल्हायो, ॻाल्हाइणु शुरू कंदी। ज़मीन जो टुकड़ो ॻाल्हाईंदो। ऐं जेकॾहिं नेकी जो कमु कयो हूंदोसीं त ज़मीन जो टुकड़ो गवाही ॾींदो अल्लाह हिन मुंहिंजे मथां नेकी कयो। इन करे दोस्तनि खे मशवरो ॾींदो आहियां त निमाज़ पढ़ो त फ़र्ज़ जमात सां गॾु पढ़बी, वरी सुनत पढ़ो त हिकिड़े ॿिए टुकड़े ते पढ़ो, वरी नफ़िल पढ़ो त अञा 3 टुकड़े ते पढ़ो। जेतिरनि टुकड़नि ते असां निमाज़ पढ़ंदासीं उहे टुकड़ा क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दरबार में गवाही ॾींदा। ज़मीन ॻाल्हाईंदी। नेकी कंदो माण्हू या गुनाह कंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं गवाही ॾींदी। नंबर 2 ॿियो गवाह इंसान जे ख़िलाफ़ अज़्ज़मान। जेको ज़मानो गुज़री रहियो आहे, ॾींहुं आहे, राति आहे, सुबुह आहे, शाम आहे, इहो बि क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदो। हदीस मुबारका में अचे थो युनादी कुल्ल यौमिन यौमुन जदीदुन व अन फ़ीमा तअमलु फ़िय शहीदुन। हर ॾींहुं इहो ऐलान करे थो पियो त मुंहिंजा बाना, हर ॾींहुं ऐलान करे थो पियो त मुंहिंजे अंदरि जेको तूं कमु करी थो मां हिन जो गवाह आहियां। सुबुह चए थी मां गवाह आहियां, शाम चए थी मां गवाह आहियां, मंझंदि चए थी मां गवाह आहियां, राति चवे थी मां गवाह आहियां। हर हिकु लम्हो जेको गुज़रे थो पियो इहो चवे थी मां गवाह आहियां, क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदुसि। पोइ हुन में नेकी कई हूंदीसीं त असांजी हिमायत में गवाही हूंदी, बुराई कई हूंदीसीं त असांजी मुखालफ़त में गवाही हूंदी। ज़मीन भी गवाह आहे, ज़मान भी गवाह आहे। नंबर 3 अल लिसान। ओ इंसान जी ज़बान आहे न, इहा बि क़यामत जे ॾींहुं इन इंसान जे ख़िलाफ़ गवाही ॾींदी। यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम। अल्लाह साईं तो फरमाए इंसान जी ज़बान उन ते गवाह थींदी, ॻाल्हाईंदी क़यामत जे ॾींहुं। इन ज़बान सां माण्हू कूड़ ॻाल्हाए थो, इन ज़बान सां माण्हू ग़ीबत करे थो पियो, इन ज़बान सां माण्हू धोखो ॾिए थो पियो, इन ज़बान सां माण्हू फ्रॉड करे थो पियो, इन ज़बान सां मुख़्तलिफ़ गुनाह थियनि था, बहतान हणे थो पियो। क़यामत जे ॾींहुं इहा ज़बान उन माण्हू जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदी जंहिंजे ज़बान वात में इहा हूंदी। जुर्मुहु सग़ीरुन जुर्मुहु कबीरुन। इन जो साइज़ त इलाही नंढड़ो आहे, हुन जो गुनाह इंतिहाई वॾो आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असां कूड़ जो नालो ई ॿियो रखी छॾियोसीं, अदा बहानो करे छॾियो। साहब सॾु कयो वियोमांसि, बसि बहानो करे छॾियोमांसि, चई ठीकु आहे भला ख़ैरु आहे। हक़ीक़त में ॻाल्हायो उते कूड़ आयो आहे, पर हाणे कीअं चयो त मूं कूड़ ॻाल्हायो, इन करे चयो मूं बहानो करे छॾियो, बसि ठीकु आहे। साहब चयो हल ठीकु आहे वञ ख़ैरु आहे। ज़ाल मुड़ुस सां कूड़ ॻाल्हाए थी, चए थी मूं बहानो करे छॾियो। नौकर मालिक सां कूड़ ॻाल्हाए थो, चए थो मूं बहानो करे छॾियो, नालो ई ॿियो रखी छॾियो। ऐं इंसानु ग़ीबत करे थो, चए थो गपशप कईसूं ख़ैरु आहे। जेकॾहिं चए मूं ग़ीबत कई त कुझु शर्मसारी थिए न, इन करे उहो शर्मसार थियण ई नथो चाहे, चए थो मूं गपशप कई, ॻाल्हि कई मिड़ी। कॾहिं कॾहिं तव्हां कंहिंखे चओ त भाई तूं ग़ीबत थो करे, चवंदो न हक़ त चवां थो,
ग़ीबत थींदी तॾहिं आहे जॾहिं तव्हां हक़ चवंदा आहियो। जॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हाईंदो त उहो ग़ीबत न थी, इहो कूड़ थी वेंदो, इहो बुहतान थी वेंदो। हक़ ॻाल्हाईंदो ॿिए जो पर पुठ, इहा ग़ीबत थी वेंदी। टियों गवाह इंसान जो इंसान जे ख़िलाफ़ अल लिसान ज़बान। चौथों गवाह अल अरकान आज़ाए इंसानी जेके बि उज़वान उहे सभु जा सभु इंसान जे ख़िलाफ़ गवाही ॾींदा। व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अलाह से फरमाए थो तुंहिंजा हथ ॻाल्हाईंदा, तुंहिंजा पेर ॻाल्हाईंदा जेको तूं कमायो दुनिया जे अंदरि, जेको तूं अमल कयो। हिन हथनि सां जेके गुनाह कया हूंदई, हथ ॿुधाईंदो त मुंहिंजे ज़रिए सां चोरी कई, हथ ॿुधाईंदो त अलाह मुंहिंजे ज़रिए सां सदको ॾिनई, हथ ॿुधाईंदो त अलाह, पेर ॿुधाईंदो अलाह मुंहिंजे ज़रिए सां धाड़ो हई, पेर ॿुधाईंदो अलाह मुंहिंजे ज़रिए सां हली करे मस्जिद में आयो, नमाज़ पढ़ी। हथ बि गवाही ॾींदा, पेर बि गवाही ॾींदो, हथा के इंसान जे मथां जेका चमड़ी चढ़ियल आहे न जिस्म जी, इहा चमड़ी बि गवाही ॾींदी। वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना। जॾहिं चमड़ी गवाही ॾींदी त इंसान चवंदो त मुंहिंजी चमड़ी ऐं तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु छो थी गवाही ॾी। क़ालू, हीअ आज़ाए सभु ऐं हीअ चमड़ी चवंदी क़ालू अंतक़न अल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शै। असांखे ॻाल्हाइण जी सलाहियत उन रब ॾिनी आहे जंहिंखे हर शइ खे ॻाल्हाइण जी सलाहियत ॾिए थो पियो। अॼु असां ॻाल्हाईंदासीं, जहिड़ा तुंहिंजा अमाल हूंदा ओड़े नमूने सां गवाही ॾींदासीं। त इंसान जा आज़ा जेके आहिनि, अरकान जेके आहिनि, इहे बि क़यामत जे ॾींहुं इंसान जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा। नंबर 5 वल मलकान, 2 फ़रिश्ता क़यामत में इहे बि गवाही ॾींदा, जिन फ़रिश्तनि खे असां किरामन कातिबीन चवंदा आहियूं। व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। तव्हांजे मथां मुहाफ़िज़ 2 फ़रिश्ता मौजूदु आहिनि जिन खे किरामन कातिबीन चयो वेंदो आहे। ॼाणनि था उहो जेको तव्हां कयो था पिया, सभु ख़बर अथनि। ये फ़रिश्ता क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा, अलाह हिन नेकी कई, ही बुराई कई, ही नेकी कई, ही बुराई कई। नंबर 6 अदीवान, रजिस्टर ॻाल्हाईंदो। जंहिं रजिस्टर में नामा आमाल लिखिया वञनि था, असांजी नेकियूं लिखियूं वञनि थियूं, असांजूं बुरायूं, उहो नामा आमाल ॻाल्हाईंदो। अल्लाह करे असांजे नामा आमाल में रुॻी नेकियूं नेकियूं हुजनि। जॾहिं माण्हू गुनाह थो करे न, गुनाह खां पोइ जॾहिं माफ़ी घुरे थो न, अल्लाह तबारक व तआला माफ़ी जी बरकत सां, तौबा जी बरकत सां गुनाह मिटाए छॾे थो पियो। पोइ जेके फ़रिश्ता उन रजिस्टर में लिखनि था न, उन्हनि खां विसारे छॾे थो पियो, उनखां ॻाल्हि विसरी थी वञे त हिन को गुनाह कयो। इन जे करे तौबा खे लाज़िम पकड़ो आहे, इस्तिग़फ़ार खे लाज़िम पकड़ो आहे। जेकॾहिं गुनाह थी बि वञे त झटिपटि पोयां तौबा इस्तिग़फ़ार कजे, तव्हां त जंहिं रजिस्टर में लिखियो वियो गुनाह उहो मिटियो वञे, ऐं जंहिं फ़रिश्ते लिखियो उनखां विसारियो वञे। माल हाज़ल किताबे ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा व वजदू मा आमिलू हाज़िरा। अल्लाह से फरमाए थो, इंसान जॾहिं पंहिंजे नाम आमाल खे ॾिसंदो त आवाज़ ॾेई करे चवंदो, हाय घोड़ा ॾे, हिन त नंढो गुनाह बि कोन छॾिया, वॾो गुनाह बि कोन छॾिया, सभु कुझु लिखियो पियो आहे। जेको गुनाह दुनिया में कयो हूंदई लिखियलु हूंदो सभु कुझु। छहों गवाह अदीवान, नाम आमाल असांजे ख़िलाफ़ गवाही ॾींदो। 7 गवाह नबीउल इंस वल जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं असांजे ख़िलाफ़ गवाही ॾींदा।
हदीस मुबारक में ईंदो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, हर जुमेरात ते इंसान जेके भी आमाल कनि था पिया उहे मूंखे मथां पेश कया वञनि था पिया। हर इंसान जा जुमेरात जे ॾींहं ते आमाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पेश कया वञनि था। जेकॾहिं नेकियूं हूंदियूं त नेकियूं पेश कयूं वेंदियूं, जेकॾहिं गुनाह हूंदा त गुनाह पेश कया वेंदा। जॾहिं नेकियूं हूंदियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदा हूंदा, गुनाह हूंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थींदा हूंदा। जेके ॿ छह गवाह ॿिया ॿुधायूं उन्हनि खे त तव्हां असां कूड़ो चई सघूं था पिया। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कीअं चवंदासीं कूड़ थो ॻाल्हि? अल्लाह मुंहिंजी ज़बान कूड़ी आहे, मुंहिंजा हथ पेर कूड़ा, नाम अमाल कूड़ो आहे, फ़रिश्ता कूड़ा आहिनि। कहिड़ी ज़बान सां चवंदासीं मोहम्मद अरबी कूड़ो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि नाम अमाल ॾिसनि था पिया, उनखे ख़बर ॾिनी वञे थी भई हर जुमेरात ते क़यामत जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गवाही ॾींदा। इन करे कोशिशि करणु घुरिजे त असांजे नाम अमाल जे अंदरि नेकियूं घणियूं हुजनि। जॾहिं साईं जन वटि नाम अमाल पेश थिए हर जुमेरात ते त उन में नेकियुनि जो ग़लबो हुजणु घुरिजे, साईं जन ख़ुशि थियनि। गुनाह हूंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थींदा। इंडिया जो हिकिड़ो शाइर मिर्ज़ा बेदल, उन हिकिड़ी नज़म लिखी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में, बहितरीनु नज़म लिखी। नज़म त लिखियईं, नज़म एॾी प्यारी हुई, एॾी प्यारी जॾहिं मुल्क में मशहूरु थी, ईरान ताईं वई त ईरान मां हिकिड़ो माण्हू जॾहिं हुनखे ख़बर पई त फलाणे मिर्ज़ा बेदल ज़बरदस्त नज़म चई आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में, त उहो मिलण जे लाइ आयो इंडिया मिर्ज़ा बेदल सां। जॾहिं हुन जे ॻोठ में पहुतो, हुनजे इलाइक़े में पहुतो, घर दरवाज़ो खड़काईं, ख़बर पई त हजाम वटि वियो आहे मिर्ज़ा बेदल। जॾहिं हजाम वटि पहुतो त मिर्ज़ा बेदल उते ॾाढ़ी पियो कूड़ाए हजाम खां। हिन पुछियुसि मिर्ज़ा बेदल तूं ई हुन? चाह मां। चए तो फलाणी नज़म लिखी आहे, मां ॾाढो ख़ुशी ख़ुशी तोसां मिलण जे लाइ आयुसि, पर हाणे तोखे ॾिसी करे मां ॾाढो मायूस थी वियो। छो? चई तूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में एॾी ज़बरदस्त नज़म लिखी आहे जो मां तोसां मुलाक़ात करणु आयो आहियां, पर तोखे ॾिसां तूं ॾाढ़ी पियो थो कूड़ाई हिते। मिर्ज़ा बेदल चयो त ॾाढ़ी कूड़ायां थो पियो, कंहिंखे तकलीफ़ नथो ॾियां पियो। तूं सही थो चईं, ॿिए कंहिंखे तकलीफ़ तूं नथो ॾीं, मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾीं थो पियो। हर जुमेरात ते आमाल असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पेश थियनि था पिया। जॾहिं तुंहिंजो इहो अमल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पेश थींदो हूंदो, छा गुज़रंदी हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां? इन करे अल्लामा इक़बाल हिकिड़ो शेर चयो, ॾाढो प्यारो शेर चयो। मौलाना इलियास रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त अल्लाह साईं जेकॾहिं राज़ी थी पए अल्लामा इक़बाल जे मथां, त इन हिकिड़े शेर जी बरकत सां हुनजी मग़फ़िरत फरमाए छॾे। तू गनी अज़ हर दो आलम मन फ़कीर, रोज़ महशर उज़राए मन पज़ीर। अल्लाह तू ॿिनी जहाननि जो गनी आहीं, मां फ़क़ीर आहियां। रोज़ महशर जेकॾहिं मुंहिंजो उज़ुर क़बूल करीं त क़बूल कजां। गर तुमी बीनी हिसाबम ना गुज़ीर, अज़ निगाह मुस्तफ़ा पिन्हा बगीर। अल्लाह जेकॾहिं मुंहिंजो हिसाब ज़रूरु वठिणो हुजई त मुहम्मद अरबी जे साम्हूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं न वठिजांइ, उनखां पासीरो करे वठिजांइ। ईअं न थिए त मां साईं जन जे साम्हूं शर्मसार थी बीह या मूंखे छा गुज़रंदी मूंतां। हिसाब वठणु ज़रूरी आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलॻि मूंखां हिसाब वठिजांइ। सतों गवाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अठों गवाह अर रहमान, अल्लाह साईं पाण गवाह हूंदो। इंसान जेके बि गुनाह करे थो
जेके भी नेकियूं करे थो पियो अल्लाह साईं त ॾिसे थो पियो। वला तअमलून मिन अमलिन इल्ला कुन्ना अलैकुम शुहूदा, जेको बि तव्हां अमल कयो था पिया अल्लाह साईं फरमायो असां हुनजे मथां गवाह आहियूं, असांखे ख़बर आहे तव्हां छा था कयो। जेकॾहिं अल्लाह जो बहानो नेकी करे थो पियो अल्लाह तबारक व तआला खे उहा बि ख़बर आहे ॾिसे थो, अल्लाह जो बहानो गुनाह करे थो पियो त अल्लाह तबारक व तआला उहो बि ॾिसे थो पियो। क़यामत जे ॾींहुं नेकियूं ऐं गुनाहनि जी गवाही अल्लाह तबारक व तआला पाण बि ॾींदो। 8 क़यामत जे ॾींहुं गवाह हूंदा, ख़ुलासे जे तौर ते वरी ज़िक्र कयां। नंबर 1 अल मकान ज़मीन, नंबर 2 अज़्ज़मान ज़मानो, नंबर 3 अल लिसान ज़िबान, नंबर 4 अल अरकान इंसान जा आज़ा ॿिया जिस्म जा उज़वा, नंबर 5 अल मलकान किरामन कातिबीन, नंबर 6 अद्दीवान नाम आमाल, नंबर 7 नबीउल इंसी वल जान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं नंबर 8 अर्रहमान अल्लाह तबारक व तआला पाण गवाह। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि